सेनेट जे ख़ाली थियल 6 सीटुनि ते नंढी चूंड में पीपल्स पार्टी जा 4 सेनेटर कामयाब। हिक सीट ते नून लीग ऐं हिक ते JUI जो सेनेटर सोभारो। इस्लामाबाद में सेनेट जे ख़ाली थियल सीट ते नंढी चूंड में पीपल्स पार्टी जे यूसुफ रज़ा गिलानी 204 वोट खणी मैदान मारे वरितो। मुखालिफ़ उम्मीदवार इलियास मेहरबान खे 88 वोट मिलिया। सिंध जे 2 सीटुनि ते पीपल्स पार्टी जो सैफुल्ला धारेचो 58 ऐं असलम अपड़ो 57 वोट खणी कामयाब। आज़ाद उम्मीदवार नज़ीरुल्लाह खे 4 ऐं शाज़िया सुहेल खे 2 वोट मिलिया। बलूचिस्तान जे 3 ख़ाली थियल सीटुनि में पीपल्स पार्टी जो अब्दुल कुदूस बिज़न जो 23, नून लीग जो मीर दोस्तैन डोमकी 17 ऐं JUI जो अब्दुल शकूर 16 वोट खणी कामयाबी माणी। साहब उन्होंने अपॉइंट किया, वापडा के चेयरमैन रह चुके हैं। उन्होंने एक किताब लिखी है एक कंट्रोवर्शियल प्रोजेक्ट के ऊपर, एक ऐसा प्रोजेक्ट जिसको 3 सूबों की असेंबलियां रिजेक्ट कर चुकी हैं, और इस शख्स ने उस कंट्रोवर्शियल प्रोजेक्ट की हिमायत में, क्या नाम है उस प्रोजेक्ट? कालाबाग डैम भाई, मतलब मैं कोई छुपा नहीं रहा, जफर महमूद नाम है बंदे का, मियां शहबाज शरीफ साहब ने ऑर्डर किया है, मतलब नाम मुझसे पूछेंगे तो सब बताऊंगा आपको। तो ये इस पे शदीद एहतजाज सिंध हुकूमत का है, किसी भी सूरत हमें काबिल कबूल नहीं है। सिंध जे सख्त एहतजाज बाद वफाकी हुकूमत इरसा जे मुक़रर कयल तकरारी चेयरमैन जफर महमूद जी मुक़ररीअ वारो नोटिफिकेशन वापस वठी छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु सुबुह वॾे वज़ीर मुराद अली शाह सां फोन ते राब्तो करे सफ़र महमूद जी मुक़ररी वापस वठण जी ख़ातिरी कराई हुई। मुराद अली शाह चयो त इरसा चेयरमैन जी मुक़ररी इरसा एक्ट तहत थियणु घुर्जे। तकरारी शख़्स या कालाबाग डैम जे हामी शख़्स खे इरसा चेयरमैन तौरु क़बूल न कयो वेंदो। चीफ मिनिस्टर साहब ने यकीन ॾियारियो आहे त हिनखे सस्पेंड था कयूं। ऐं हिनखे ईअं थो ॾिसां त वाटर अकार्ड जी बनकरी आहे, जेको बि कानून मुताबिक़ आहे उन हिसाब सां सिंध जे हक़नि ते कोई बि सौदेबाज़ी न कई वेंदी। ऐं इनशाला पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻु में बि सिंध जी ॻाल्हि कई आहे ऐं कानून जे आइन जे मुताबिक़ ॻाल्हि कई आहे, हाणे बि उहा ई ॻाल्हि कंदासीं। इरसा जे लिहाज़ खां ॻाल्हि आहे इरसा एक्ट में, उनमें इहो मुनासिब आहे या न, मां सम्झां थो असेंबली खे हिन ते गौर फिक्र करणु खपे। बाक़ी हुकूमत न ठाहिणु चाहे कालाबाग डैम, त पोइ कोई हामी हुजे या न हुजे कोई फ़र्क़ु कोन थो पवे। सिंध असेंबली जे मेंबर्स कालाबाग डैम जे हामी कामोरे जफर महमूद जे इरसा चेयरमैन तौरु मुक़ररीअ जी मुखालफ़त करे छॾी। MPS चयो आहे त पीपल्स पार्टी सदाईं सिंध जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो आहे, अॻिते बि कंदा रहंदासीं। सिंध जे मफ़ादनि जे अबतड़ को बि फ़ैसिलो क़बूल न कंदासीं। पेशावर हाई कोर्ट मख़सूस सीटूं ॾियण लाइ सुन्नी इतिहाद काउंसिल जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो बरक़रार। पेशावर हाई कोर्ट जी 5 रुकनी बेंच फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो त मख़सूस सीटूं तॾहिं मिलंदियूं आहिनि जॾहिं पार्टी सीटूं खटियूं हुजनि। सुन्नी इतिहाद काउंसिल त हिकु बि सीट नाहे खटी। इलेक्शन कमीशन सेनेट जे 48 सीटुनि ते चूंडुनि जो शेड्यूल जारी करे छॾियो। सेनेट जे 29 जनरल ऐं 8 मख़सूस सीटुनि ते चूंड 2 अप्रैल ते थींदी। सिंध ऐं पंजाब जे 12-12, KP ऐं बलोचिस्तान जे 11-11 सीटुनि ते पोलिंग थींदी। सेनेट चूंडुनि लाइ नामज़दगी कागज़ 15 ऐं 16 मार्च ते जमा कराए सघिबा। वफ़ाक़ी हुकूमत IMF खे तरजीह नुक़्तनि ते अमल करण जी ख़ातिरी कराए छॾी। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी सरबराही में वफ़द IMF जे अमलदारनि सां मुलाक़ात करे मुआहिदे ते थियल अमल दरामद बाबति आगाह कयो। ज़रियनि मूजिबि FBR टैक्सिस में वाध वारी हिकमत अमली बाबति IMF वफ़द खे आगाही ॾिनी। सदर आसिफ अली ज़रदारी जो चीनी हम मनसब खे ख़त मुबारकबाद जो पैगाम मोकिलण ते संदसि थोरा मञिया। आसिफ ज़रदारी चयो त पाकिस्तान ऐं चीन रुगो दोस्त न पर भाइर मुल्क आहिनि। तारीख़ पाकिस्तान ऐं चीन खे मुनफ़रिद रिश्ते में जोड़े रखियो आहे। चीन दोस्ती वारा लाॻापा मज़बूत बणाइण लाइ पुरज़म आहियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI बानी सां जेल में मुलाक़ातुनि लाइ मैकेनिज़म जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत अडियाला जेल जे अख़्तियारनि ऐं PTI बानी जे वकीलनि खे
मुलाक़ात लाइ गॾिजी मैकेनिज़म जोड़ण जी हिदायत कंदे चयो त अॼु अदालत खे आगाही बि ॾिनी वञे। इस्लामाबाद जे एहतसाब अदालत में एविन फील्ड, फ्लैगशिप ऐं अल अज़ीज़िया रेफरेंस जी ॿुधणी। हसन ऐं हुसैन नवाज़ अदालत में पेश। अदालत हसन ऐं हुसैन नवाज़ जा दाइमी गिरफ़्तारी वारंट रद्द करे छॾिया। अदालत पारां 50-50 हज़ार रुपयनि जे मचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर। इश्तिहारी हुअण वारो स्टेटस बि ख़तम। सिंध जो अमन तबाह। 30 खां वधीक मुक़िमनि खे पुलिस बाज़ियाब कराइण में नाकाम। शहरनि राति जे वक़्तु रोडनि ते सफ़र करण बि छॾे ॾिनो। कश्मीर जैकबाद शिकारपुर ऐं घोटकी मां अगवा थियल 30 खां वधीक मुक़िमी बाज़ियाब न थिया। वारिस परेशान। कश्मीर मां 3 ॾींहं अॻु अगवा थियल 3 पोरियतुनि जे वारसनि जो संदनि बाज़ियाबी लाइ मुज़ाहिरो ऐं धरणो। रमज़ान जे भलारे महीने में बि सहरी ऐं इफ्तारी वक़्तु गैस बंद हुजण मामूल बणिजी वियो। कराची, हैदराबाद, मीरपुर पास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काणे डिवीज़न जे अक्सर इलाइक़नि में सहरी वक़्तु बिजली तोड़े गैस बंद थियण सबबि रोज़ेदार सख़्त परेशान रहिया। हुकूमत खां सहरी ऐं इफ्तारी वक़्तु लोड शेडिंग ख़त्म करण जो मुतालबो। घोटकी मां 1.5 महीनो अॻु अगवा थियल ऋतिक कुमार खे पुलिस पारां बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिबि धाड़ेल मुख़बी ऋतिक कुमार खे हिक जाइ खां ॿिए जाइ ते मुंतक़िल करे रहिया हुआ त मुक़ाबिलो थियो। ऋतिक कुमार 70 लख ऐं 2 राडो घड़ियूं ॾेई बाज़ियाब थियो आहे। इलाइक़े में भुंग भरण जा चौबोल। कराची जे इलाइक़े नाज़माबाद मां मुबैना तौर गुम थियल मासूम भाउ ऐं भेण अदालत में पेश। ॿिन्ही ॿारनि अगवा वारनि ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। मर्ज़ी मूजिबि घरां निकिरी वञण जो एतिराफ़ी बयान अदालत में ॾेई छॾियो। अदालत ॿारनि जे बयान बाद खेनि मासी सां गॾु वञण जी इजाज़त ॾेई छॾी। लाड़काणे जे इलाइक़े लोहर कॉलोनी में संगावती तकरार तां नौजवान क़तल। हथियारबंदनि फायरिंग करे सैलून हलाईंदड़ नौजवान अब्बास फावड़ खे क़तल करे छॾियो। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। मक़तूल जे भाउ जो चवणु आहे त पुराणे तकरार तां बिरादरी जे माण्हुनि नौजवान खे क़तल कयो आहे।